अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामा में छा थींदो। छा जाबिर खान हाणे हैदर जे चवण ते सांवल खान खे मारे उन खां पंहिंजो प्लान कंदो। छा चाकर खान हाणे टुंडे जे चवण ते हसीना बेगम खे सज़ा ॾींदो। आशिकू आख़िरकार टुंडे जगह पंहिंजा दुश्मन ज़ाहिर कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जामली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ बैलेंस न कंदो। काफ़ी असांजी हौसला ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट करण कराए हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हैदर जेको आहे जाबिर खान खे ईअं त पढ़ाईंदो जाबिर खान आख़िरकार मजबूर थी करे ऐं पोइ कासिम सां सलाह वठी करे पोइ सांवल खान जे मथां हमलो कंदो ऐं पोइ सांवल खान खे ज़हर पीआरण जी कोशिशि कंदो। बहरहाल सांवल खान जेको आहे होशियार थी वेंदो। पोइ सांवल खान जाबिर खान खे फसाए ऐं उनखे सज़ा ॾींदो। पोइ उनखे चई छॾींदो त तूं हाणे मुंहिंजो दुश्मन ज़ाहिर थी चुको आहीं। हाणे मां तोखे कॾहिं बि माफ़ करण वारो न आहियां, न तूं मुंहिंजे हथां बची सघंदे। जाबिर खान चवंदो सांवल खान तोखे मोकिला, जेको करणो थी कर वञी। बहरहाल इहो कमु जेको आहे जो हैदर जो आहे ऐं असांखे हैदर ई घुरायो आहे ऐं असांखे हैदर ई चयो आहे। सांवल चवंदो त जाबिर खान न मां तव्हांखे माफ़ कंदुसि, न ई मां हैदर खे माफ़ कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान जेको आहे रूंडे खे घुराईंदो। रूंडे खे चवंदो त हाणे तूं साफ़ साफ़ ॿुधाए त इन सिर खे ज़हर ॾियण में कंहिंजा हथ आहिनि। चवंदो त मुंहिंजी अंदर सां मूं सॼी जांच कई आहे त इन में ज़हर ॾियण जी हसीना बेगम जा हथ आहिनि ऐं हसीना बेगम ई सिर खे ज़हर ॾिनो आहे, उनखे मारण जी कोशिशि कई आहे। चाकर खान चवंदो त रूंडा इहो तव्हांजे मथां ईअं कंदो, मूं ईअं कॾहिं सोचियो बि न हो, न ई गुलशेर खे ज़हर ॾींदो। मूं त ईअं कॾहिं सोचियो बि न हो। मतिलबु त हाणे बाबा साईं खे बि मतिलबु त डूंगर खान खे बि ज़हर ॾियण में इन हसीना बेगम जा ई हथ हूंदा ऐं रावल खान खे बि इन हसीना बेगम जा ई हथ हूंदा। रूंडा चवंदो त हा चाकर खान तूं सही पियो चईं, जे अंदर सां इहो कमु सॼो जेको आहे हसीना बेगम जो आहे ऐं हसीना बेगम ई उनखे माराए लालच जे ख़ातिर ऐं उन मिल्कियत जे मथां कब्ज़ो करण पियो चाहे। चाकर खान चवंदो जाबिर खान मुंहिंजे अंदर सां जाबिर खान बि उन सां गॾु आहे ऐं मां जाबिर खान खे माफ़ कंदुसि, न ई मां हसीना बेगम खे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शिकू जेको आहे रूंडे खे साफ़ साफ़ चई छॾींदो त जेसिताईं मां पंहिंजा दुश्मन ज़ाहिर नथो कयां, जेसिताईं मां सुख जो साह न खणंदुसि, जो उन्हनि दुश्मन मुंहिंजी भेण जी ज़िंदगी तबाह करे मुंहिंजी भेण जी ज़िंदगी बर्बाद करे छॾी। दोस्तों उम्मीद त कहाणी आई पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।